औरतुनि जे आलमी दिहाड़े ते सखर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में रैलियूं तोड़े प्रोग्राम मुनक़िद किया विया आहिनि। वुमेन यूनिवर्सिटी रोड़ीअ में अॼु औरतुनि जे दिहाड़े जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई आहे। अचो हिते मौजूदु हाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु जो ॾींहुं तमामु अहम ॾींहुं आहे, छो जो ही बीइंग वाइस चांसलर ऑफ वुमेन यूनिवर्सिटी मां सम्झां थी त दिस इज़ वेरी सिग्निफिकेंट डे फॉर दिस यूनिवर्सिटी एंड फॉर ऑल इंस्टीट्यूशन, फॉर आवर कंट्री, फॉर आवर सोसाइटी। रीज़न इहो आहे त औरत खे हिन ॾींहं ते असां एक्नॉलेज कयूं था त हुनजो कंट्रीब्यूशन छा आहे, हुनजो रोल छा आहे, किरदारु छा आहे सोसाइटी में, ऐं असां इहो हुनखे मञता ॾियूं था त हुन जेका अचीवमेंट कयूं आहिनि, कामयाबियूं पंहिंजी जाखोड़ खां पोइ कामयाबियूं हासिल कनि थियूं, त उहे हुन औरत जूं कहिड़ियूं आहिनि। इसको सेलिब्रेट करने का पहले तो हमें मकसद समझ में आना चाहिए कि हम वुमेंस डे को सेलिब्रेट क्यों कर रहे हैं। वुमेंस के राइट, वुमेंस का रोल जो है सोसाइटी के अंदर, उनकी जो कंट्रीब्यूशन है शुरू से रहकर रही है, उसको एक्नॉलेज करने के लिए हम इस दिन को सेलिब्रेट कर रहे हैं। और उसके अलावा मैं ये कहना चाहूँगी कि जब अल्लाह ताला ने तख्लीक किया था इंसान को, तो मैन और वुमेन दोनों के राइट्स बिल्कुल इक्वल थे। ये अब आगे चल के जो आप डिस्क्रिमिनेशन देख रहे हैं, इनइक्वालिटी देख रहे हैं माशरे के अंदर, तो ये हमारी अपनी बनाई गई है। तो इसमें फीमेल्स का ये रोल हो सकता है कि वो अपने राइट्स को और अपनी इम्पोर्टेंस को समझें दीन के हिसाब से भी। मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थी त वुमेन्स डे में मतिलबु औरत हिकिड़ी मां बि आहे, उनजे पेरनि जे हेठां जन्नत आहे ऐं हिकिड़ी धीउ आहे त नेमत आहे। छोकिरनि जा जीअं पाकिस्तान में तव्हां ख़बर आहे, स्पेशली इन सिंध में जेको आहे हीअ जेकी सोसाइटी आहे उहा मेल डोमिनेंट सोसाइटी आहे। हिन में जेको मर्द आहे उहो हर शइ में अॻिते। असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त जेके अॼुकल्ह जी औरतूं आहिनि उहा बि घटि कोन्हनि, उहो बि हर उन्हनि जी स्ट्रगल हार्ड वर्किंग खे हीअ जेको इवेंट आहे उहो इहो ऑर्गेनाइज़ इन करे कयो आहे त जेके वुमेन्स जेके स्ट्रगल्स ऐं हार्ड वर्किंग आहिनि उहा असां हाईलाइट्स करे सघूं त अॼुकल्ह जेकी वुमेन्स आहे उहा सभु कुझु करे सघे थो जेको हिकु मेल करे सघे थो। यूनिवर्सिटी वुमेन बेगम नुसरत भुट्टो जेको उन असांखे हिकु डे सेलिब्रेट कयूं था वुमेन डे, त उनजे करे पहिरियां त वुमेन डे न हुई, हाणे उनजे करे सेलिब्रेट कनि था त औरतुनि खे बि असां हक़ ॾियूं। हर घर में हर कंहिंखे ॿारनि खे पंहिंजे मतिलबु पढ़ाइणु घुरिजे, जेका उन्हनि जी फैमिली आहे, मतिलबु हर कंहिंखे डिसिप्लिन अचे। सखर शहर में यूनिवर्सिटी खोली वई आहे, असांखे ॾाढो मतिलबु सुठो महसूसु थी रहियो आहे। ऐं रही ॻाल्हि हक़नि जी त औरत खे हक़ ॾिना वञनि, औरत हक़दार आहे। पंहिंजे राइट्स जे लाइ तव्हांखे महिनत करणु घुरिजे ऐं सोसाइटी में तव्हांखे पंहिंजे पाण खे मञाइणु घुरिजे त असां बि मतिलबु मुक़ाबिलो करे था सघूं अॻिते हली पंहिंजे सोसाइटी में। औरतुनि खे सपोर्ट कयो, अॻिते इंकरेज कयो, एजुकेशन में उनजी हेल्प कयो ऐं इक्वेलिटी ॾियो औरतुनि खे, छो त हर स्ट्रगल में औरत जो वॾो हथु हूंदो आहे। इन जे करे वुमेंस डे में मतिलबु एप्रिसिएशन आहे वुमेंस जे लाइ, त उहो हिकिड़ो सुठो रोल अदा करनि। हर न्याणीअ खे तालीम हासिल करण जो पूरो हक़ आहे, चाहे उहा शहर जी हुजे या ॿहिराड़ीअ जी हुजे। ईअं न आहे त का घटि आहे या का वधि आहे, सभु बराबरि आहिनि। इस्लामी हिसाब सां बि सभु बराबरि आहिनि। अॼु जे ॾींहुं असांखे काफ़ी मज़ो आयो, काफ़ी प्रोग्राम्स थिया, स्पीचिस वग़ैरह थियूं। असां जेको आहे त रेस में पार्टिसिपेट कयो हुयो, रेस थी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां रेस पार्टिसिपेट जीते बि विया आहियूं। कैमरामैन रज़ाक सोलंकीअ सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।